बाहूखोसो में स्थित बलोचिस्तान जी सरहदी दंग तां बलोचिस्तान खां ईंदड़ नॉन कस्टम ऐं चोरी जूं गाॾियूं पुलिस जी मदद सां राति जे पहर में क्रॉस थियण जो इंकशाफ थियो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अली अकबर निंदवाणी मूजिबि बलोचिस्तान जे सरहदी दंग RD 52, RD 44 ऐं बाहूखोसो थाणे समेत आशिकाबाद चौकियुनि खां पुलिस जी निगरानी में राति जो चोरी जूं कारूं रोज़ानो क्रॉस थी रहियूं आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त बलोचिस्तान जी पुलिस सिंध पुलिस जी मदद सां लखे रुपयनि जी रिश्वत एवज़ चोरी जूं गाॾियूं क्रॉस कराए रही आहे। पुलिस जी लखे रुपयनि जी रिश्वत एवज़ सिंध जी हदुनि मां चोरी जूं गाॾियूं कश्मीर ऐं जैकबाबाद जे रस्तनि ज़रिए सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वञनि थियूं। बलोचिस्तान खां ईंदड़ चोरी जूं गाॾियूं दहशतगर्दी समेत ॿियनि तख़रीबकारनि ऐं ॾोहनि में इस्तेमालु थियण जो पिणु इंकशाफ थियो आहे। ज़रियनि मूजिबि सिंध जी हदुनि मां चोरी जूं गाॾियूं क्रॉस कराइण में पुलिस जा बाला ऑफिसर ऐं वॾा ॾोहारी मुलविस आहिनि, जेके रोज़ानो लखे रुपया कमाए रहिया आहिनि।